मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। थींदो न नेकी तव्हांजी ख़तमु बसि हे पोइ हिते औलाद अलाए छा छा पोइ हिते मिल्कियत तक़सीम कंदी, किरोड़ रुपया लुटाईंदी न, किरोड़। मुंहिंजी औलाद मां वग़ैरह हिन दुनिया खां वञे न, पोइ मुंहिंजा पुट पोइ हिते 1 किरोड़ जेको आहे रोज़ानो ख़र्चु कनि, 1 किरोड़ रोज़ानो जेको आहे मुंहिंजे नाले ते ख़र्चु कंदे यार अॿे खे जेको आहे अॻिते फ़ाइदो थिए। यकीन कयो इहो 1 किरोड़ 2 रकायतुनि नफ़िलनि खां तमामु घणो घटि आहे। हे जेके हिन टाइम ज़िंदा आहियूं न, जेके 2 रकायत नफ़िल पढ़ूं न, इन जो मक़ाम तमामु घणो आहे, तमामु ज़्यादा आहे। ऐं 1 किरोड़ रुपयो रोज़ानो ख़र्चु कयो, पोइ हिते पीउ मरी वञे, वालदा मरी वञे, 1 किरोड़ जेको आहे ख़र्चु कयो। न न इहो अजुर मिलंदो, अजुर मिलंदो ईअं न आहे त को अल्लाह ताला अजुर ॾे, अजुर मिलंदो दुनिया जे अंदरि जेकी तव्हां नेकी कंदव, दुनिया जे अंदरि जेके पैसा इन्वेस्ट कंदव अल्लाह जे नाले ते ऐं अल्लाह जे रसूल जे नाले ते, ऐं इबादत जेकी पाण कंदव, नमाज़ पाण पढ़ंदव, ज़िक्र पाण कंदव, इन जो क़यामत ॾींहुं पाण अजुर ॾिसंदव। ऐं इहा बि टेंशन थींदो असांजी दुनिया जेकी आहे एॾी सारी वॾी हलंदी अचे थी, अलाए कॾहिं क़यामत अचे, कॾहिं क़यामत अचे। अञा क़यामत में तमामु घणो टाइम पियो आहे, हाली छॾे ॾियूं सा बसि नेकी कंदासीं। न साईं, हे वरी ग़लति फ़हमी आहे। हे हिन टाइम ज़िंदा आहियूं न, हिन टाइम ज़िंदा आहियूं, चवंदा यार अलाए केतिरे ख़रबनि सालनि खां दुनिया हले थी, हे त ख़तमु थियण में हिन में को वॾो टाइम लॻंदो। न साईं, तव्हां मरी वियो न, तव्हां मरी वियो न, तव्हांजे मरण खां बाद में तव्हांखे महसूसु ईअं थींदो चंद घंटनि खां क़यामत अची वई आहे। छाजे करे त दुनिया में जॾहिं असां आहियूं न हिते, त दुनिया जे हलण जो तरीक़ो को ॿियो आहे। ऐं जॾहिं हेठि क़बर में लथासीं न, पोइ उते मामलो मिंट जेको आहे ख़लासु थी वेंदो। कीअं ख़लासु थी वेंदो? राति जो सुम्हंदा आहियूं असां 11 बजे या 10 बजे आहियूं न सुम्हंदा, ऐं सुम्हण खां बाद में जॾहिं गहरी निंड अची वेंदी आहे ऐं सुबुह सां अखि खुलंदी आहे 6 बजे, त महसूसु छा थींदो आहे त 5 मिंट सुता आहियूं न, या ईअं महसूसु थींदो आहे को असां 8-10 कलाक सुता आहियूं। हालांकि ज़ाहिरी तौर में 8-10 कलाक सुता हूंदा आहियूं, पर तव्हांजी निंड तव्हांखे ॿुधाईंदी आहे त न न एतिरी निंड तूं न कई आहे, बसि इहो टाइम ईअं गुज़री वेंदो आहे जीअं अखि खोलणु ऐं अखि बंदि करणु। त क़बर में पहुतासीं न, इहो सिस्टम ऐं टाइम हे ईअं ख़लासु थी वेंदो, ऐं पोइ अची करे अल्लाह ताला क़यामत जेको आहे बीहारींदो, ऐं ज़मीन जेको लुॾणु लॻंदी, तमामु अंबिया निकिरंदा, तमामु वॾा सहाबा, तमामु वॾा इंसान, ऐं महशर जो मैदान जेको क़ाइमु थी वेंदो। पोइ हाणे तव्हांखे ख़बर पवंदी यार दुनिया जे अंदरि जेके बि कुझु उलमा ऐं जेके बि कुझु ख़तीब हज़रात ॿुधाइनि पिया त क़यामत आहे, गुनाह कयो त इन जी ज़िलत ॾिसणी पवंदी, नेकी कयो त इन जो अजु ॾिसणो पवंदो। यार हे त मां हक़ीक़त ते पहुची आयो आहियां, हाणे मां छा कयां? या अलाह भला पोइ ते को मोटाईंदी? अलाह ताला फरमायो दुनिया जो सिस्टम मां ख़तमु कयो आहे, तो हिकिड़े बंदे लाइ मां दुनिया खे विराए वरी खोलियां। अलाह ताला फरमायो जेको कुझु करे आयो आहियां हाणे बसि इहो ई थी, हा जेको कुझु करे आयो आहे न इहो ई थी। ऐं पोइ रिवायत में अचे थो इंसान जॾहिं नेकी कुझु बि न हूंदी न, नेकी कुझु बि न हूंदी, ऐसो ई हथु पियो खाईंदो, हे हथु खाई 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 ऐसो ई हथु पहुचाईंदो, इन खे खाई वेंदो ख़बर न पवंदी, हे सॼो हथ खे चक हणंदो, चक हणी करे सॼो खाई वेंदो, कटिजी वेंदो, टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, ख़बर न पवंदी। छाजे करे? उन टाइम हिन जे दिमाग़ जी असली जेको आहे न खोपड़ी खुली पवंदी, असली ज़िंदगी हिन जी हाणे जेको शुरू थींदी। त यार हाणे त जनम साम्हूं बीठी आहे, ऐं जेकॾहिं नेकी कयां त हिन पासे जेको आहे जन्नत बीठी आहे, त मां छा करे आयो आहियां? मां पंहिंजे मथां ज़िलत कहिड़ी खणी आयो आहियां? त माण्हू चवंदा असांजी नमाज़